नौजवान शायर हैं मिठड़े आवाज़ मालिक आखूंद अब्बास साहब जिन के गुज़ारिश कंदासीं अचनि ऐं फ़क़ीर आसूराम जो नेते मक़बूल पेश करें। आखूंद मोहम्मद अब्बास। फ़क़ीर साईं जो हमदिया कलाम तो कुछ ॾींहं पहिरीं कंपोज़ कयो जेको शुरूआती मरहलनि में तव्हांजे समाज में नज़र कयो प्रोग्राम जे पिंडाल में ईंदे ई डॉक्टर महाकाश असानीअ गुम कयो त नहजा कलाम बि लाला जो आहे हिन किताब में जेको फ़क़ीर आसूराम जे किताब सुफ़े नंबर 100 ते मौजूदु आहे ऐं मकाले में लिखियल है फ़क़ीर आसूराम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समेत पंजतन पाकन जे शान में मदया कलाम चयो आहे। संदन हिकु मक़बूल मुनाजात पहिरियों दफ़ो डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजे किताब मदाहूं ऐं मनाजात सुफ़ो 313 में शामिल कई जेका सूफ़ी जी शाइरी जे कलमी नुस्खे में मौजूद मनाजात खां कुझु मुख़्तलिफ़ आहे। त उनजी कंपोज़िशन आकाश मूंखे लिंक के थ्रू मोकिली जेका हींअर ई ॿुधी करे असल में काफ़ी क्लासिकल कंपोजिशन है इलाही हाई पिच है जड़ो मुझो हाल है तव्हांजे समाज में नज़र कजे ऐं मार्कन जे तरह कनि असांजे फ़र्ज़ आहे त पाण करीमनि जो नालो असांजे समाज जे बग़ैर सिंदूर पढ़ूं। बचाइज कुफ़र गैरत खां मदद कर या रसूल अल्लाह बचाइज कुफ़र गैरत खां मदद कर या रसूल तू ही नूर नूरानी मिठो महबूब सुबहानी तू ही नूर नूरानी मिठो महबूब सुबहानी न को ॿियो थियो तुझो सानी न को ॿियो थियो तुझो सानी करम कर या रसूल अल्लाह उम्मत सारिय संदो शाफि दर्दन मर्ज़न संदो उम्मत सारिय सदो शाफि दर्दन मर्ज़न सदो दाफ़ि सजो जग थियो तो खानाफ़ि सजो जग थियो तो खानाफ़ि रहम कर या रसूल अल्लाह सवा लख ते मथे मुर्गी तारन में चंद जीअं चमकी सवा लख ते मथे मुर्गी तारन में चंद जीअं चमकी सदा बहकण पयो बती महर कर या रसूल अल्लाह खुदा फुरकान नाज़िल क्यो मथे मुरसल मोचारे ते
मदायन में आंसू वरतो वहाए आब थो अर्तो मदायन में आंसू वरतो वहाए आब थो अर्तो अवांखे करतो अभांखे हित हुते पढ़तो भरम कर या रसूल अल्लाह बचाइज कुफ्र गैरत खां मदद कर या रसूल अल्लाह बचाइज। आखून मोहम्मद अब्बास जिनके नृत्य मकबूल